ॿुधाईंदसि लाई जेका स्पेशली असां दिवाली ते ठाहींदा आहियूं, फुलनि जी, ड्राई फ्रूट जी, सिङर जी, ऐं उन सां गॾु असां ठाहींदा आहियूं भुॻड़नि जी। इहा लाई असां हटरी पूॼा में रखंदा आहियूं। त अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त इहे अलॻि अलॻि लाइयूं असां घर में कीअं ठाहियूं जो असांजी लाइयूं सॉफ्ट ठहनि, कड़क न थियनि। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूरु ॾिसिजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो, पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूरु पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। अचो शुरू कयूं था पिया। तई खणंदासीं, उन में 1 चमचो घी विझंदासीं और उन में विझंदासीं असां खंडु। हिते 150 ग्राम खंडु खई आहे मां और इनखे असांखे ॻारणो आहे। बाहि खे बिल्कुलु धीरे रखंदासीं, यानी सिम ते। सिम बाहि ते धीरे धीरे खंड खे रिझाईंदासीं। जेसिताईं इहा रिझे तेसिताईं हिकु थाली खणंदासीं, उन जे पुठियां यानी बैक साइड असां तेल लॻाए रखंदासीं। खंड जी जेका क्वांटिटी आहे, जेतिरी जंहिं शइ जी असांखे लाई ठाहिणी आहे, जीअं असां भुॻड़नि जी, मुङेरनि जी, नारेल जी, त जेतिरी शइ हूंदी ओतिरी असांखे खंडु खणणी हूंदी आहे। पर सिङर ऐं फुलनि में असांखे थोरी खंडु वधीक खणणी पवंदी आहे, छाकाणि त फुला और जेके सिङर आहिनि उहे वज़न में हल्का हूंदा आहिनि। त खंडु जीअं सभिनी खे लॻे इन जे लाइ असांखे उन जी क्वांटिटी थोरी वधीक खणणी पवंदी आहे। ॾिसो खंडु विझणु चालू थी वई आहे, धीरे धीरे इहा रिझंदी। बाहि खे बिल्कुलु धीरे रखिणो आहे, यानी सिम गैस ते असांखे इहो ई चाशनी ठाहिणी आहे, तेज़ बाहि ते न ठाहींदासीं। त असांजी जेका लाई ठहंदी ॾाढी बुरकणी ठहंदी, कड़क न ठहंदी। कुझु ॻाल्हियुनि जो असां ध्यानु रखंदासीं त उन सां असांजी जेका लाई ठहंदी उहा बिल्कुलु बाज़ारि वांगुरु ठहंदी। ॾिसो खंडु सॼी रिझी वई आहे, धीरे धीरे इन जो कलर डार्क थियणु चालू थी वियो आहे। जॾहिं मां सुनहरी कलर थी वेंदो त इन में असां विझंदासीं फुला। जीअं मां ॿुधायो फुलनि में थोरी खंडु वधीक विझणी आहे, त मां हिते 150 ग्राम ते 125 ग्राम फुला विधा आहिनि। 150 ग्राम खंडु खई आहे ऐं 125 ग्राम हिते असां फुला खया आहिनि। उनखे चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ थालीअ ते असां विझंदासीं। इहो असांखे थोरो जल्दी करिणो आहे, छाकाणि त इहो जीअं थधो थी वेंदो त इहो कड़क थी वेंदो आहे। इन जे करे जल्दी जल्दी असांखे इहो थालीअ जे मथां विझी इनखे असांखे सन्हो करिणो आहे। फैलाईंदासीं। फोक, चमचो या कटोरीअ जो इस्तेमालु करे असां इनखे बिल्कुलु सन्हो लेयर ठाहींदासीं, जेसिताईं चिक्की जेका आहे यानी लाई मोटी न थिए। और इनखे असां थधो करण लाइ रखंदासीं। जेॾी महिल थोरो सो थधो थी वेंदो त असां इन ते छुरीअ सां निशान कंदासीं। हल्को थधो थियण खां पोइ निशान करणा आहिनि, गरम में बि न थींदा आहिनि इहे, और बिल्कुलु थधे थियण खां पोइ बि न थींदा आहिनि। त इन जे करे असांखे विच में इहे निशान करणा आहिनि। जेसिताईं इहा थधी थिए तेसिताईं अचो ॿियूं चिकियूं बि ठाहियूं था पिया, यानी लाई। साॻे ई नमूने चाशनी ठाहिणी आहे, उन में हाणे मां भुॻड़ा विझी रही आहियां। मां 150 ग्राम खंडु खई आहे और 150 ग्राम हिते भुॻड़ा खया आहिनि। पर केॾी केॾी महिल असांखे लॻंदो आहे चाशनी वधीक थी वई आहे, जीअं हिन में ॾिसो आलण वधीक लॻे थी पई चाशनी जी क्वांटिटी, त असां हिन में थोरा सा भुॻड़ा ॿिया बि विझंदासीं। अगरि चाशनी वधीक हूंदी त असांजी लाई जेका आहे काफ़ी कड़क ठहंदी। इन करे ध्यानु ॾियणो आहे, जेॾी महिल बि लॻे चाशनी वधीक आहे त जेका असां लाई ठाहे रहिया आहियूं उहा शइ 1-2 चमचो असांखे हुन में विझणो आहे, त जीअं असांजी लाई बुरकणी ठहे, कड़क न ठहे। चङी तरह मिक्स कंदासीं और वापसि इनखे थालीअ में विझी करे असां फैलाईंदासीं और थधो करण लाइ रखंदासीं। जेसिताईं इहो थधो थिए तेसिताईं अचो ॿी लाई ठाहियूं था पिया। हाणे ठाहींदासीं सिङर जी लाई। त सिङर जी क्वांटिटी जीअं मां ॿुधायो इहो हल्को हूंदो आहे त क्वांटिटी वधीक हूंदी आहे इन जी, त इन करे यहाँ ते 125 ग्राम असां सिङर खणंदासीं और 150 ग्राम असां खंडु खणंदासीं। चङी तरह मिक्स कंदासीं। मिक्स करे इनखे वापसि थालीअ ते फैलाए करे थधो कंदासीं। हाणे अचो ड्राई फ्रूट जी लाई ठाहियूं था पिया। त पहिरियों हिकु तईअ में 1 चमचो सचो घी विझणो आहे, उन में विझंदासीं ड्राई फ्रूट। मिक्स ड्राई फ्रूट खयो आहे हिते मां, काजू, बादाम, पिस्ता, इन्हनि सभिनी खे असांखे भुञणो आहे। 2-3 मिंट भुञंदासीं त इन सां जेका लाईअ में ख़ुशबू ईंदी ॾाढी बढ़िया ईंदी आहे। भुञी करे इनखे असां कटोरे में कढी रखंदासीं। साॻे ई तईअ में विझंदासीं 1 चमचो घी और हिन में विझणी आहे खंडु। त जेतिरो ड्राई फ्रूट ओतिरी खंडु विझणी आहे और इनखे रिझाईंदासीं। साॻे ई नमूने जीअं चाशनी मां पहिरियों ॿुधाई, साॻे ई तरीक़े सां चाशनी आहे इहा। टोटल क्वांटिटी तव्हां घटि वधि पंहिंजे हिसाब सां करे सघो था पिया। मां हिते 100 ग्राम जी ॾेखारी आहे, त 100 ग्राम मां ड्राई फ्रूट खयो आहे और 100 ग्राम हिते मां खंडु खई आहे। खंडु रिझणु चालू थी वई आहे और धीरे धीरे इन जो कलर जेको आहे डार्क थींदो वेंदो। त जीअं सुनहरी कलर थींदो त पोइ असां हिन में ड्राई फ्रूट विझंदासीं और सचे घीअ में भुञण जे करे इहा जेका लाई ठहंदी आहे ॾाढी बढ़िया ठहंदी आहे।
ॾिसो हिन तरह कलर थी वेंदो सुनहरी। त इन खां पोइ असां हिन में विझंदासीं ड्राई फ्रूट जो वड़ो कीअं ठाहिजे उहो मां पहिरियों ई वीडियो अपलोड करे चुकी आहियां, त वीडियो जेको आहे ज़रूरु ॾिसजो, उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे। हाणे विझंदासीं ड्राई फ्रूट। चाशनी जो कलर सुनहरी थी वियो आहे, उन खां पोइ ई असांखे ड्राई फ्रूट विझणो आहे। कलर घटि वधि असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं, पर येलोइश चाशनी जेका हूंदी उहा ॾिसण में ॾाढी बढ़िया लॻंदी आहे। ॾिसो चङी तरह मिक्स थी वियो आहे। हाणे हिनखे सेट करण लाइ मां हिते हिनखे कंटेनर जे मथां कढी रही आहियां, जंहिंते मां पहिरियों ई ऑयल ग्रीस करे रखियो आहे। हिते असांखे घी न हणिणो आहे, ऑयल हणंदासीं, उन खां पोइ उनजे मथां इहो सॼो मिक्सचर रखंदासीं। चङी तरह फैलाए हिनखे शेप ॾींदासीं, या त सर्कल या स्क्वायर। त मां हिते स्क्वायर शेप ॾेई रही आहियां। पर चङी तरह फ्लैट कंदासीं, चङी तरह सेट कंदासीं। उन खां पोइ हिन ते निशान कंदासीं। जीअं मां तव्हांखे ॿुधायो बिल्कुलु थधे थियण खां पोइ निशान न करिणो आहे, हल्को गरम हूंदो ओॾी महिल करणा आहिनि, त उन सां बराबरि निशान थींदा और चिकी जेका आहे यानी लाई असांजी बराबरि टुटंदी। ॾिसो मां तव्हांखे ॾेखारियां थी निशान कीअं कजनि। हीअ हल्को गरम ई आहे अञा, त छुरीअ सां हिन ते असां निशान करे छॾींदासीं। और कट जेको आहे बिल्कुलु हेठि ताईं न खणणो आहे, सिर्फ़ु मथां मथां सां ई करिणो आहे। अगरि तव्हांजी चिकी थधी थी वञे थी पई, तव्हां निशान न कया आहिनि, त हिन तरह असां दस्ते जो इस्तेमालु करे हिन ते निशान करे सघंदा आहियूं। बिल्कुलु हल्के हथ सां प्रेशर ॾियणो आहे। ॾिसो थधे थियण खां पोइ चिकी जेका आहे आसानी सां टुटंदी। ॾिसो इहा असांजी फुलनि जी लाई तयारु आहे। साॻे ई नमूने हीअ असांजी भुॻड़नि जी लाई, सिङर जी लाई, ऐं हीअ आख़िरी असांजी ड्राई फ्रूट वारी लाई, जेके असां दिवाली ते यानी ॾियारीअ ते हटरी पूॼा में रखंदा आहियूं। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।